अल्लाह से फरमायो वस्साबिकुनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार। अगराई कदड़ पहिरियां मुहाजिरन मंझां ऐं अंसार मके मां जेके हुजूर सां गॾु अल्लाह जे ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्म ते घर बार छॾे मदीने आया लॾे इस्लाम ख़ातिर हिजरत कयूं, दीन ख़ातिर हिजरत कयूं, अल्लाह से उन्हनि जी तारीफ़ कई आहे। उहे मके वारा जेके हिजरत करे आया मदीने, उहे मुहाजिर मक्की ऐं अंसार जमो नासिर जो माना मददगार, जिन लॾे ईंदड़ मके वारनि जी मदद कई, घर में माल मिल्कियत में उन्हनि खे हिसा ॾेई, उन्हनि खे जॻहियूं ॾेई ऐं उन्हनि जी मदद कयूं त तव्हां अल्लाह जे दीन जे ख़ातिर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां आया आहियो, हे प्लाट जो टुकड़ो आहे हिते रही पओ, हे जॻह हिते रही पओ। एॾी कुर्बानी कयूं जो जंहिं साहबी सॻोरे खे ॿ घर वारियूं त उन मुहाजिर मक्की साथी खे चयईं त जेका पसंदि करी उनखे आउं तलाक ॾियां त तूं उन सां निकाह कर। एॾी वॾी कुर्बानी अल्लाह से ॿिन्ही जी तारीफ़ कई। वल्लज़ीन तबअहुम बिइहसान, ॿिया जेके उन्हनि जी पुठियां इत्तिबा कयूं, ताबेदारी कयूं चङाईअ सां, क़ुरान और सुन्नत ते अमल कयूं। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जी तिर्ज़े मुताबिक़ इहे हिजरत कंदड़ त न हा, एॾो माल न हुन जो मदद कनि उहे बि न हा, पर दीन इस्लाम ते हलंदड़ ज़रूर हा। इहे टे जमायतूं जूं, हिकिड़ा मके मां लॾे आया मक्की मुहाजिर जेके अची थिया, ॿिया मदीने में जिन मदद कई, टियां जिन इन्हनि ॿिन्ही जी ताबेदारी कई, पैरवी कई, दीन इस्लाम क़ुरान और सुन्नत मुताबिक़ हलिया। इन्हनि टिनी जमातुनि खे, सहाबा किराम जे टिनी जमायतुनि खे अल्लाह से फरमाए थो रज़ियल्लाहु अन्हु, अल्लाह इन्हनि खां राज़ी थियो, रब जे रज़ा जो इन्हनि खे सर्टिफिकेट मिली, रब इन्हनि खां राज़ी थियो, वरज़ू अन्हु, इहे बि रब खां राज़ी थी विया, अल्लाह बि राज़ी इन्हनि मां, अल्लाह बि ख़ुशि, इहे बि अल्लाह मां ख़ुशि थिया। हिकिड़ो रज़ा जो सर्टिफिकेट रब साईं इन्हनि खे ॾिनो, ॿियो इनाम ॾिनई, वअद्द लहुम जन्नातिन तजरी तहतहल अनहार खालिदीन फीहा अबदा, तैयार कई उन्हनि जे लाइ महलात, अहिड़ा बाग़ात जंहिं जेठा वायूं वहनि पियूं, नहरूं वहनि पियूं, खीर जी नहर, माखीअ जूं नहरूं, मिठे पाणी जूं नहरूं। मिठे पाणी जी केॾी तड़प आहे असांखे, असांजे हिन कॉलोनी में मिठे पाणीअ जी केॾी ज़रूरत आहे, पीअण लाइ अलॻि हुजे, कपिड़े लटे लाइ अलॻि हुजे, वेंझण लाइ अलॻि हुजे, न त मिठे पाणी खां सवाइ इंसान लाइ कीअं थियो थो वञे। उते शाखूं पियूं वहंदियूं, मिठे पाणीअ जूं अलॻि, खीर जूं अलॻि, माखीअ जूं अलॻि, ऐं इहे बंगला, इहे महलात आरज़ी न हूंदा, पर खालिदीन फीहा, रहंदड़ हूंदा इन में अबदन, हमेशह। अब दुनियावी घर हिते खपाए हाणे होॾे था वञूं, कर्ज़ थी वियो, घर खपी वियो, सरकारी इंक्रोचमेंट में आयो, घर टही वियो, पूरो फ्लैट टही वियो, बस कब्ज़े ते हो, अल्लाह वटि आहे कुझु हमेशह रहंदो, केरु कढण वारो कोन हूंदो, अबदा हमेशह हूंदा। ऐं फरमाई ज़ालिकल फौज़ुल अज़ीम, इहा वॾी कामयाबी आहे। टिनि जमायतुनि खे, सहाबा किराम जी जमात खे अल्लाह से रज़ा जो सर्टिफिकेट, हिकिड़ा मुहाजिर जिन इस्लाम ख़ातिर हिजरत कई, दुनियावी मफ़ाद न, अल्लाह जी रज़ा ख़ातिर हिजरत कयूं, ॿिया मदीने वारा जिन्हनि जी मदद कई, टियां सहाबा किराम जेके उन्हनि जे पैरवी ते हलिया, क़ुरान और सुन्नत मुताबिक़ हलिया,